जी बिल्कुल असीं मौजूद आहियूं प्रेस क्लब उमरकोट जे अॻियां जे जीवन कॉलोनी जा रहवासी जेको आहिनि हिते मौजूद आहिनि। हिन जो जेको मुड़ुसु आहे निर्मला जो मोतीराम हुन मथो कूड़ी ऐं हुन जा वार कटी ऐं ठरे में धुत थी रोज़ जो हिन जो जेको आहे तशदुद कंदो आहे। वधीक हुन जा माउ पीउ ऐं निर्मला जेको हुन जी ज़ाल आहे उहे हिते मौजूदु आहे। हिननि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिननि जो छा चवणु आहे। निर्मला मूंखां ज़ुल्म आहे, सॼो घर मुंहिंजा सारा मुंहिंजा ज़ुल्म कनि था। मुड़ुसु पराए माइटनि जे चवण ते मूंखे नको त छॾे मूंखां ज़ुल्म करे थो। अॼु 16 महीना थिया आहिनि मुंहिंजी शादी थी। ही छोकिरी जी हालत मुंहिंजी हालत न मूं हथु विझो त घास तेल वठी आई जल्दी मरा बाजणियूं नियाणियूं छा कना। मुंहिंजे माइटनि ते ख़तरो, मूं ते ख़तरो, मुंहिंजो मथो कूड़ी, मुंहिंजो टोल टपड़ खाई मूंखे हाणे कढी त कुटी बारी छो सॼा मोती महाराज आहे। ही मुंहिंजी धीउ आहे, सभु नंढड़ी नंढड़ी आहे। इन खां ज़ुल्म हले पियो, इन खां हालत करे नी मानी ॾे, हिन मथो मुड़ुसु कटे। आऊं वञा थो की तुंहिंजी धीउ मथे आऊं पेट्रोल ढोड़े तुंहिंजी धीउ खे साड़े छॾींदी। मुंहिंजे पुट जो नालो आहे तीर्थ वल्द महादेव। उनखे किथे बि वञणु कोन था ॾियनि। दुकान ते हमिलो कयो, लठूं कुआड़ियूं खयूं, भॼी आयो घर। इहो खणी आया ॾेवन ऐं चंदर, बीरम, बारसो ऐं मोती। इहो 5 माण्हू हुआ। पोइ मुंहिंजे घर ते हमिलो कयो। तंहिंखां पोइ मूं एप्लीकेशनूं ॾिनियूं ऐं असांखे मारणु आहे, माफ़िया लॻाइणु, मुंहिंजे पुट खे माराइणु, कूड़नि केसनि में फसाइणु, लॾाइणु। इहो हुननि जो मक़सदु आहे। मूंसां ज़ुल्म करे वेठा आहिनि। 2-2.5 साल थिया। DIG IG खां मुतालबो आहे त हिन खे जेको आहे गिरफ़्तार करी ऐं जेको जेल हवाले कयो वञे। नज़र समेत जो सिंध TV रिपोर्टर उमरकोट।